शिकारपुर ज़िले में अमन अमान ख़राब करण समेत पोलियो टीम ते हमला कराइण वारनि संगीन इल्ज़ामनि वारी सीक्रेट रिपोर्ट में सिंध काबीना जो सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख ॾोहारियुनि जो सरपरस्त करार। एसएसपी शिकारपुर डॉक्टर रिज़वान पारां 20 सुफ़्हनि ते ॿधल सीक्रेट रिपोर्ट तैयार करे डीआईजी लाड़काने खे उमाणी वई। रिपोर्ट में इम्तियाज़ शेख संदसि भाउ ऐं पुट ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई करण जी दरख़्वास्त। शिकारपुर पुलिस जे सरबराह एसएसपी डॉक्टर रिज़वान अहमद पारां सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख ऐं संदसि भाउ मक़बूल शेख ऐं पुट फराज़ शेख ख़िलाफ़ संगीन इल्ज़ामनि ते ॿधल सीक्रेट रिपोर्ट तैयार करे कार्रवाई लाइ डीआईजी लाड़काने खे उमाणी वई आहे। सीक्रेट रिपोर्ट में चयो वियो आहे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख संदसि भाउ मक़बूल शेख ऐं पुट फराज़ शेख शिकारपुर ज़िले में अमन अमान ख़राब करण ऐं पुलिस जे साख खे नुक़सान ॾियण जा मुख्य ज़िम्मेवार आहिनि। शिकारपुर पुलिस पारां उमाणियल रिपोर्ट में इहो पिणु चयो वियो आहे त इम्तियाज़ शेख पंहिंजे सियासी मुख़ालिफ़नि खे दॿाइण लाइ क्रिमिनल विंग जो इस्तेमालु करे रहियो आहे ऐं सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख पंहिंजे सियासी मुख़ालिफ़ शाहनवाज़ बिरोही जे पुट खे पिणु ॾोहारी विंग हथां क़त्ल करायो आहे। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख जे ख़िलाफ़ तैयार कयल 20 सुफ़्हनि ते ॿधल सीक्रेट रिपोर्ट में चयो वियो आहे त कच्चे वारे इलाइक़े में मौजूदु ॾोहारियुनि ख़िलाफ़ पुलिस ऑपरेशन जी नाकामी में पिणु सूबाई वज़ीर जो अहम किरदारु आहे, जेको पंहिंजे असर रसूख़ ते मुक़ररु करायल पुलिस वारनि खां इंफॉर्मेशन लीक कराए ॾोहारियुनि ताईं पहुचाए थो, जंहिं जे करे ऑपरेशन नाकाम थियनि था। एसएसपी शिकारपुर समेत सॼे ज़िले जे पुलिस जी बदनामी कराइण लाइ ज़िले जे अमन अमान खे ख़राब कराइण सां गॾोगॾु शिकारपुर ज़िले में पोलियो जी टीम ते थियल हमले में पिणु सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख खे रिपोर्ट में मुलविस करार ॾिनो वियो आहे। रिपोर्ट में सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख संदसि भाउ मक़बूल शेख ऐं पुट फराज़ शेख जी मुख़्तलिफ़ ॾोहारियुनि सां मुख़्तलिफ़ मामलनि ते कयल ॻाल्हि ॿोल जो पूरो रिकॉर्ड पिणु पेश कंदे आला इख़्तियारनि खां सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख संदसि भाउ ऐं पुट ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई करण जी दरख़्वास्त कई वई आहे। वाज़ेह रहे त एसएसपी शिकारपुर डॉक्टर रिज़वान पारां सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख खे ॾोहारियुनि जो सरपरस्त करार ॾियण वारी सीक्रेट रिपोर्ट डीआईजी लाड़काने खे उमाणी वई आहे, जेका हाणे वधीक कार्रवाई लाइ आईजी सिंध ॾांहुं उमाणी बींदी। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सखर।